हैदराबाद के मेहरान आर्ट्स काउंसिल में क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध के ॾाहे ऐं मुफ़क्किर रसूल बख्श पलीजो जी 91वीं सालगिरह की मुख्य तक़रीब मुनक़द कई वई। क़ौमी अवामी तहरीक के सदर अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं ॿियनि सालगिरह जो केक काटियो। तक़रीब के ख़िताब कंदे मेहरान टीवी के सरवाण गुलाम नबी मोराई चयो त रसूल बख्श पलीजो से संदसि मुलाक़ात 1965 में हैदराबाद में थी। उन वक़्त वन यूनिट की तहरीक उरूज ते हुई। पलीजो साहब इन तहरीक में अॻियां हो। गुलाम नबी मोराई चयो त रसूल बख्श पलीजो उन्हनि अॻवाणनि में शामिल हो जिन सिंध के वन यूनिट में आजो करायो। पलीजो साहब बेहतरीन मुक़रर हो जंहिंजो को भी मट न हो। गुलाम नबी मोराई चयो त बदकिस्मतीअ सां जॾहिं वन यूनिट टुटो त जेको फसल क़ौम परस्तनि पोखियो उहो ॿी धुर वारा खणी विया। इन ॿी धुर इलेक्शन में भी खटियो ऐं हुकूमत भी ठाही। हुन वधीक चयो त 1972 खां पोइ सिंध ॼण सिंध जे वॾेरनि फतह कई आहे। इन खां अॻु अरगूननि तुर्खाननि हमला कया पर सिंध के एतिरो नुक़सान न पहुतो जेतिरो अॼु पंहिंजनि खां नुक़सान पहुतो आहे। हुन चयो त वर्ल्ड बैंक जी हिकु रिपोर्ट मूजिबि 1951 में पंजाब ऐं ॿियनि सूबनि जी भेट में वधीक शाहूकार हुई। वरी 1991 में ॿी रिपोर्ट आई, सिंध ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में 30% शाहूकार हुई। वरी 2017 में टी रिपोर्ट आई जंहिं में आयो आहे त सिंध में 72% खां वधीक माण्हू गुरबत जी लकीर खां हेठां आहिनि। हुन चयो त बलोचिस्तान ऐं KPK मां क़ौम परस्त सीटूं खटे अचनि था पर इहा वॾी बदकिस्मती आहे त सिंध मां क़ौम परस्त हिकु सीट ते बि नथा खटनि। तक़रीब के ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त रसूल बख्श पलीजो सिंध ऐं मज़लूम अवाम जे हक़नि जो सिपह सालार हो जंहिं करप्शन, आमरियत, इंतहा पसंदी ऐं अवाम दुश्मन जागीरदारी ऐं सरमाएदारी ज़ुल्म ख़िलाफ़ जंग जोटे सिंध के रसूल बख्श पलीजे जहिड़ी किरदार जी ज़रूरत आहे। तक़रीब में सीनियर कानूनदान यूसुफ लगारी, रिटायर्ड जस्टिस गुलाम रब्बानी कुरैशी, ज़ुल्फ़कार हालेपोटो, डॉक्टर गुलज़ार ख्वाजा, सुलेमान दाहिरी, आपा कमर वाहिद, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, ज़ीनत समो, मज़र राहूजो ऐं ॿियनि ख़िताब कयो। मुंहिंजी पलीजे साहब सां पहिरीं मुलाक़ात 1965 में थी जॾहिं मां मैट्रिक पास करे हैदराबाद आयुसि। तंहिं वक़्तु नेशनल क़ौम परस्ती जी मूवमेंट वन्यू के ख़िलाफ़ मूवमेंट एतरी अॻिते वधी चुकी हुई जो सिंध जा शागिर्द ख़ासि तौर ते अदीब, दानिश्वर, लेखक ऐं पलीजे साहब जहिड़ा ॿिया सियासतदान गॾु हूंदा, अॻियां हूंदा ऐं अॼु जो वॾेरो जेको पावर में आहे इन्हनि मां केरु हिकिड़ो या इन्हनि जो वॾो को हिकिड़ो बि हुन तहरीक जो हिसो कोन हो। त उहा जॾहिं तहरीक कामयाबीअ ते पहुती, वन यूनिट टुटो त बदकिस्मती सां जेको फसल क़ौम परस्तनि पोखियो उहो सॼो ॿी दुरड़णी वई। नतीजतन हुकूमत बि उन्हनि ठाही, चूंडूं बि उन्हनि कटियूं ऐं उन ख़ातर खां पोइ जहिड़ो सिंध जे वॾेरे फतह कई आहे। उन खां अॻु में सिंध ते केतिरनि अरगूननि, पठाणनि, खोड़नि हमला कया पर सिंध खे एतिरो नुक़सानु कोन ॾिनो जेतिरो सिंध खे अॼु ताईं नुक़सानु पहुची चुको आहे, उहो पंहिंजनि जे तरफ़ां। हिकिड़ी वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आहे, स्टडी आहे त 1951 में सिंध 50% ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में शाहूकार हुई। वरी 91 में ॿी रिपोर्ट आई जंहिंमें सिंध ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में 30% वधीक शाहूकारी। वरी 2017 में वर्ल्ड बैंक की रिपोर्ट आई जेका चए थी त सिंध में 72% खां वधीक माण्हू गुरबत जे लकीर खां हेठि था रहनि। सो असांखे इहा ॻाल्हि सोचणु खपे त अॼु जॾहिं असां वरसी था मल्हायूं रसूल बख्श पलीजे साहब जी त असांखे इहो अहद करणु घुरिजे, फ़ाइदो करणु घुरिजे हिन धरतीअ सां त हिन धरतीअ खे कीअं इन्हनि मां जान छॾायूं। अॻे गैरनि मां जान छॾाईसीं, हाणे हिननि पंहिंजनि वॾेरनि जेके माण्हू लुटनि फुरनि पिया हिन धरती जे ग़रीब माण्हुनि खे, हिन धरती जे रिसोर्सिस खे, उन्हनि मां कीअं जान छॾाइजे। हाणे उहो जेको फार्मूलो आहे फार्मूलो ॾाढो सिंपल आहे पर असां जूं उहे क़ौम परस्त तंज़ीमूं जिन पंहिंजे ज़ोर ते वन यूनिट खे टोड़ियो उहे केतिरियूं ज़ाइल थी चुकियूं आहिनि, उनजी एफर्ट ज़ाइल थी चुकी आहे, उनजी ताक़त ज़ाइल थी चुकी आहे ऐं नारे खां सवाइ कुझु कोन्हे को। सिंध में बदकिस्मती आहे, सिंध सॼे सूबे में हिकिड़ी बदकिस्मती ॾिसो त बलोचिस्तान मां बि क़ौम परस्त चूंडिजी था अचनि, पंजाब मां बि क़ौम परस्त चूंडिजी था अचनि, KPK मां बि क़ौम परस्त चूंडिजी था अचनि,
पर सिंध में हिकिड़ी सीट बि क़ौम परस्तनि वटि कान्हे। इहो सिंध जे माण्हू जो ॾोह आहे। इहो सिंध जे माण्हू खे अहिड़े नमूने ज़ाहिर करे रखियो वियो आहे। जेसि ताईं असां तहरीक न हलाईंदासीं, इन पंहिंजनि मां आज़ादी हासिल न कंदासीं, तेसिताईं सिंध तरक़ी न कंदी। पलीजे साहिब जे वसीअ जो ॾींहुं आहे। मूं घटि माण्हू, घटि सियासतदान, घटि दानिश्वर, घटि अदीब ईअं ॻाल्हाईंदे ॾिठा। जीअं मुंहिंजो 65 खां वधीक तालुक़ रहियो, जेको संदन आख़िरी वक़्त ताईं क़ाइमु रहियो। पर संदन ॿोली, संदन लफ़्ज़नि जी चूंड, संदन लफ़्ज़नि जी जोड़जक ऐं संदन ॿोली अनपैरेलल हुई, जेका मूं तमामु घटि माण्हुनि खां ॿुधी। तंहिंजे करे असां अॼु ख़राजी तहसीन पेश कयूं पलीजे साहिब खे। त पलीजे साहिब हिकिड़ो त सिंध जे मामलनि खे ॾाढो क्लियर ऐं वाज़े हूंदो, ऐं उन खां पोइ ही उहे माण्हू आहे जिन सिंध खे वञण खां आज़ादी ॾियारी। मां उनखे ख़राजी तहसीन पेश कयां थो। तव्हांजी महिरबानी। हमारे मुल्क की बड़ी बदनसीबी है कि पाकिस्तान की तारीख के जो वाकई बड़े लोग हैं, उनके बारे में न निसाब में सबक शामिल है, न आवाम को बताया जाता है, न पाकिस्तान के चैनल टीवी वगैरह उस पर बात करते हैं, न पाकिस्तान के तालिब इल्मों को यूनिवर्सिटी में चेयर्स कायम करके बताया जाता है। पाकिस्तान की तारीख के बड़े लोग रसूल बख्श पलीजो, खान अब्दुल गफ़ार खान, पीर सुबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह, GM सैयद, गौस बख्श बिजंजो, इस किस्म के बड़े लोग जिन्होंने पाकिस्तान की सियासत में बीज बोए, जमहूरियत के, अवामी हुकूक के, फ़न के, अदब के, प्रोफेसर अजीज़ुद्दीन अहमद जैसे लोग, उन पे बात नहीं होती। आज मैं मुबारकबाद देता हूँ कौमी अवामी तहरीक को और संध्याणी तहरीक की बहनों को कि उन्होंने रसूल बख्श पलीजो साहब की सालगिरह मनाई है 21 फरवरी को। आज पलीजो साहब इस सरजमीन के एक बहुत बड़े लीडर थे और मुफक्किर थे, आलिम थे, अदीब थे, दानिश्वर थे, अहले कलम थे, अहले इल्म थे।